दोस्तों हींअर भाउ अली रज़ा मैसर जो गानो जेको रिकॉर्डिंग थी रही आहे उहो तव्हां ॾिसी सघो था। मूंखे इमरान करे ख़बर अथसि तूं ॾेसि बसि अचे तो सॾु कजांइसि पारस पारस हिते अची मां गॾु बीहजांइसि हिते जीअं हिते पहुचे सॾु कजांइसि तूं बि अचिजांइ हलियो कयो सुरी चेस नकते सुरी चेस न थोरो ओके हां हल बराज बाबा सुरी ना सुरी अच बरसा बीएस न क्यों अच्छा पारस पारस साहेब छोकिरे सनी ओके एंड एंड मास्टर एंड ये किताब ये हां ॾिसी न पोइ हिन ॻाल्हि खे सम्झी न ॾिस तूं हेॾे हली अचु ॾिसंदो रहियसि हिते हली ओके हलो 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 अच्छा बाबू अचो हिते कोरा ॼट त पोइ छो पियो सॾी मूंखे कहिड़ो कमु थी पारस हिननि हालनि में ॾिसी नफ़रत न कर तूं मुंहिंजे नाले थियल आहीं कावड़ लॻी नाले थियल आहीं इहो ॾींहुं तूं हर गिज़ बि न ॾिसंदे छो त बाबे जे अखियूं बंदि हुयूं इहो ॾींहुं तूं हरगिज़ बि न संदे छो जो बाबा जूं अखियूं बंदि हुयूं जो नाले कयईं हाणे उन जूं अखियूं खुली चुकियूं आहिनि जो तुंहिंजे नाले कयईं हाणे उन जूं अखियूं खुली चुकियूं आहिनि ईअं न चओ पारस ईअं न चओ तूं अॼु बि मूंखे हर शइ छॾाइण थो चाहीं तूं अॼु बि मूंखे हर शइ छॾाइण थो चाहीं पर मां दुनिया छॾींदुमि तुंहिंजी न थींदुमि ईअं चई हली वञजांइ मां दुनिया छॾींदमि न ओके 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 इहो जे हुनजो आहे उतो वारो हा ॾिसी रहो हिन ॻाल्हि खे हा जेको चयईंसीं आख़िर में क्या त पोइ ठीकु आहे इन ॻाल्हि खे ॾिसी रहिबो ओके लुक बुक अच्छा 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 पोइ पारस ओ पारस छा आहे छो सॼी हा साईं तूं असां ना कीअं ॾिसंदीअ हा साईं तूं असां ना केॾे ॾिसंदीअ हा साईं तूं असांखे कीअं ॾिसंदीअ हा साईं तूं असांखे काॾे ॾिसंदीअ तूं पढ़ियल लिखियल ऐं असां कोड़ा ॼट तूं पढ़ियल लिखियल आहे कोड़ा तकड़ न कर तूं पढ़ियल लिखियल ऐं असां कोड़ा ॼट तूं पढ़ियल लिखियल ऐं असां कोड़ा ॼट कोरा 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 हा तूं पढ़ियल लिखियल असां ॾे तूं पढ़ियल लिखियल असां कोरा ॼट ऐं असां कोड़ा ॼट कोरा 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 चयमि न असां कोरा ॼट कयो तूं पढ़ियल लिखियल ऐं असां कोरा ॼट कोरा ॼट पुछो थो सनी पारस हिन हालनि में ॾिसी नफ़रत न कर जी पारस हिन हालनि में ॾिसी नफ़रत न कर पारस हिननि हालनि में ॾिसी मथे कंधु न कर हीअं पारस हिननि हालनि में ॾिसी नफ़रत न कर तूं मुंहिंजे नाले थियल आहीं नाले तूं मुंहिंजे नाले थियल आहीं नाले तोसां मुंहिंजी शादी थींदी तोसां मुंहिंजी शादी थींदी ऐं तोखे हिननि हालनि में मूंखे क़बूलु करिणो पवंदो तोखे हिन हालनि में मूंखे क़बूलु करिणो पवंदो हालनि में असां ॾे तोखे हिननि हालनि में मूंखे क़बूलु करिणो पवंदो मूंखे क़बूलु करिणो पवंदो भला चओ मूंखे क़बूलु करिणो पवंदो मूंखे क़बूलु चओ पारस ॾिसजांइ त मां तुंहिंजे लाइ छा थो कयां ईअं न चओ पारस ॾिसजांइ त मां तुंहिंजे लाइ छा थो कयां ईअं न चओ पारस पारस हा जी ईअं न चओ पारस मां तुंहिंजे लाइ छा नथो कयां जेको चवां उहो चओ ईअं न चओ पारस ॾिसजांइ ईअं न चओ पारस ॾिसजांइ मां तुंहिंजे लाइ छा थो कयां मां तुंहिंजे लाइ छा थो कयां हिकु ॾींहुं तूं मुंहिंजे लाइ इहा किताब बि छॾे ॾींदीअ अधु च हिकु ॾींहुं मुंहिंजे लाइ इहा किताब छॾे ॾींदीअ हिकु ॾींहुं तूं मुंहिंजे लाइ किताब बि छॾे ॾींदीअ इहे ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे ॾिसंदो हीअ वई हली हेॾे ॾिसंदो हे मूंखे ॾिस हेॾे हिते ॾिस ओके ओके अचो गानो करिस गानो कढो सर दोस्तों हिन वक़्तु गाने जी रिकॉर्डिंग थियण वारी आहे ऐं भाउ सतार जेको आहे सो पंहिंजी मोबाइल मां गानो चॉइस पियो करे सो तमामु जल्द हाणे गाने जी रिकॉर्डिंग थींदी दोस्तों ये तव्हां ॾिसी सघो था हाणे गाने जी रिकॉर्डिंग शुरू आहे।
रिकॉर्डिंग ते ऐं हीअ सॼी टीम असां सां गॾु आहे ऐं हुन फिल्म जी रिकॉर्डिंग ज़ोर ऐं शोर सां थी रही आहे ऐं हुन फिल्म जी रिकॉर्डिंग मुख़्तलिफ़ शहरनि में थी रही आहे, करूंडी, अकरी, पक्का चांग। तो दोस्तों इस ताईं ॾींदा मुझे यासीन खे इजाज़त, सिन सलामत, साथ सलामत।